من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: ومن يعمل سوءا أو يظلم نفسه ثم يستغفر الله يجد الله غفورا رحيما. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला इन आयत जे अंदरि फरमायो आहे, दुनिया जे इंसाननि मां जंहिं बि माण्हूअ बुरायूं कयूं, कोताहियूं कयूं, गुनाह कयूं, ग़लतीअ मथां ग़लती कई, एतिरे ताईं जो औ यज़लिम नफ़्सहू, पंहिंजे मथां ज़ुल्म करे छॾियो अथई। माना गुनाह जी हर हद किरास करे वियो आहे, हर क़िस्म जो गुनाह कयो अथई। गुनाह करे करे ॼण त पंहिंजे मथां सज़ा तौर ते जहन्नम वाजिब करे छॾियो अथई, एॾो पाण सां ज़ुल्म कयो अथई। पर अहिड़ो बहानो बि जेकॾहिं सुम्म यस्तग़फिरिल्लाह, अल्लाह साईं फरमाए थो, मां अल्लाह खां तौबा घुरंदो न, यजिदिल्लाह गफ़ूरन रहीमा, अल्लाह साईं फरमाए थो त पोइ मां अल्लाह खे उहो तौबा क़बूल कंदड़, माफ़ कंदड़ रब ई पाईंदो। त क़ुरान पाक पूरी दुनिया जे इंसाननि जे लाइ, बल्कि हर शइ जे लाइ निज़ाम हयात आहे। अल्लाह ताला रस्तो ॾिनो आहे, मौक़ो ॾिनो आहे इंसाननि खे। इंसान उन रस्ते ते अचे, उन मौक़े मां फ़ाइदो वठे, पंहिंजूं कोताहियूं पंहिंजे रब जे आॾो बयानु करे। अगरचे दुनिया जे माण्हुनि खां लिकियलु हूंदो आहे, पर ख़ुदा जे ज़ात खां त लिकियलु कोन्हे। अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो पंहिंजे कोताहियुनि खे बयानु करे नथो करे सघे। इंसान में हया हूंदो आहे कुदरती, त अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो पंहिंजे उन्हनि कोताहियुनि खे दिलि में तसवुर में आणे करे पंहिंजे रब खां माफ़ी वठे। मुंहिंजा अल्लाह, मूंखां ही कोताहियूं थी वियूं आहिनि जेके मुंहिंजे दिलि में आहिनि, मूंखे माफ़ कर। अल्लाह ताला उन बहाने सां अहिड़ो सलूक फरमाईंदो आहे, उन जे तौबे खे अहिड़ो क़बूल कंदो आहे, दुनिया हैरान आहे। वॾा वॾा ॾोहारी, वॾा वॾा मुजरिम अल्लाह ताला ईअं बख़्शा आहिनि। हज़ारों वाक़ियात उलमा मुहद्दिसीन किताबनि में लिखिया आहिनि। हिकिड़ो मिसाल ॾेई वञा, पुराणे ज़माने में बगदाद में जेल जो जेको कोटवाल हुयो, इब्राहिम बिन इसहाक, हिकिड़ो दीनदार माण्हू हो, इंसाफ़ परस्त, सुठे सोच वारो हो। उन वटि हिकिड़ो कातिल आयो, कातिल, उनखे जेल में बंदि कयो वियो। उनजो केस बि न पियो हले, कातिल आहे, हाज़िरी वाज़िरी कुझु न पई लॻे, कातिल आहे। सभिनी जो उनजे मथां गुस्सो हो, ऐं पकड़ियो बि अहिड़ी तरह सां वियो हो जो हथ में छुरी बि हुयसि। उहो क़त्ल जेको कयो अथई उहो बि अॻियां पियो आहे, ऐं पाण बि ज़ख़्मी लॻल हो। पुलिस उनखे उन, जीअं चइबो आहे, हाथे रंगे हाथों उनखे पकड़ियो वियो। हथ उनजा रंगियल आहे, खून पकड़ियो वियो। जेल में उहो केस नथो हले। चंद ॾींहं गुज़रिया, इन इब्राहिम बिन इसहाक कोटवाल खे नेक जो हुयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ज़ियारत थी। हुज़ूर जन फरमायसि त इहो कातिल जेको जेल में आहे, इनखे आज़ादु कयो। सुबुह थियो, कोटवाल उथियो, हुकुम ॾिनई त बाबा जेल जे अंदरि कोई कातिल आहे छा? साईं हा आहे। उनखे पेश कयो। जॾहिं उनखे पेश कयो वियो त पुछा कयईंसि, ॾे ख़बर तुंहिंजो मामिलो छा आहे, ॿुधाए। हुन चयो, साईं असांजो हिकिड़ो टोलो आहे जेके हरामकारी कंदा आहियूं, ज़िना कंदा आहियूं। मां बि उन टोले मां हिकिड़ो फ़र्द आहियां। असां हिकिड़ी औरत पोड़ी हथ करे रखी, उनखे कुझु पैसा ॾींदा हुआसीं। शहर जूं चङियूं भलियूं नेक घराणे जूं औरतूं कंहिं न कंहिं फंद में फासाए उहा पोड़ी असां वटि आणींदी। हिकु दफ़े उन हिकिड़ी नौजवान हसीन जमील औरत आंदी। पहिरियां उहा मुंहिंजे साम्हूं आई, पर उन नौजवान औरत रोई करे शिकायत कई त मां अहिड़े निस्बत जी न आहियां, इहा औरत मूंखे धोखे सां वठी आई आहे। पर असांजी चूंकि हेर हुई, असां हुनखे किथे पिया छॾियूं। पोइ हुन मूंखे वास्तो ॾिनो, मां सैयद घराणे जी आहियां। असांजो निस्बत ऐं ख़ानदान हलंदे 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 अम्मा फातिमा सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां लॻे थो। मुंहिंजी नानी, मुंहिंजो नानो हुज़ूर जन ऐं अम्मा फातिमा लॻनि था।
महिरबानी कयो, मां हिन निस्बत जी न आहियां, मूंखे इहा धोखे में पोड़ी औरत वठी आई आहे, मूंखे माफ़ कयो, मूंखे छॾियो। चई जॾहिं हुन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वरितो, नसब ऐं ख़ानदान नानो लॻे हुज़ूर जन असांजो अॻिते हली करे निस्बत में, मूंखे गैरत अची वई। त मां ॿियनि साथियुनि खे चयो त बसि छॾियो, हथु कढो। साथी पिया चवनि तूं हराम पाई थो करीं, पाण हिनखे हासिल करणो थो चाहीं, असां खां हथु कढाए करे न पिया छॾनि। मां हुननि सां बहस मुबाहिसो कयो, न मुड़िया, विड़ियुमि हुननि सां, हता के हिकिड़ो अहिड़ो ज़िदी थी पियो जो न पियो छॾे, उन नौजवान छोकिरीअ में हथु विझण जी कोशिशि पियो करे। मां हुन सां ख़ूब लड़ियुमि, हुन बि मूंसां लड़ाई कई, लड़ाई कंदे कंदे उहो मुंहिंजे हथां मरी पियो। मुंहिंजे हथ में छुरी त हुई, मां बि ज़ख़्मी थी वियुसि ऐं हू मुंहिंजे हथां मरी पियो। इन विच में मां हुन छोकिरीअ खे इशारो कयो त तूं हली वञ, उहा भॼी वई। शोर शराबो जो थियो, खून जो थी पियो, त माण्हू अची विया, गोड़ थी वियो। उन गोड़ ते पुलिस बि अची वई मूंखे गिरफ़्तार करे, साहब वॾा तो वठांदो आहे, इन हिसाब सां मां जेल में आहियां। त उन कोटवाल इब्राहिम बिन इसहाक़ चयसि चलो ठीकु आहे, अल्लाह जे रज़ा ख़ातिर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातिर मूं तोखे आज़ाद कयो। इहो दीनी दस्तरखान किताब में बुज़ुर्ग लिखियो आहे। ख़ुलासो हिन जो ज़ाहिरी त एक वाक़ियो आहे, चटपटी थो लॻे, पर हिन जे गहराईअ में नज़र रखी ॾिसंदासीं त केॾो वॾो मुजरिम हो, ज़िना जो मुर्तकिब हो, अहिड़े हरामकारी कंदड़ टोले जो माण्हू आहे। पर जंहिं महिल हिकिड़े नाले ते हिकु नसब हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नानग वारे नसब या नालो रुगो सैयद घराणे जो ख़ानदान जो ॿुधो अथई त गैरत जागी आहे। गैरत जागी आहे, उन पंहिंजे गैरत ते मज़बूत भी उनजो दिफ़ा कयो अथई। अल्लाह ताला उनखे इता नवाज़ियो आहे जो उन जे वजह सां कोट वाला खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी आहे। पोइ वरी हे जेल मां आज़ाद थियो आहे। उन बुज़ुर्ग लिखियो आहे त बक़ाया ज़िंदगीअ में इहो क़ातिल जेको हो अहिड़ो त सुधरियो, दुनिया हुनजा मिसाल पई ॾे। अल्लाह ताला उनखे इन गैरत जे बुनियाद ते, हया जे बुनियाद ते उनजी तौबा क़बूल कई, ज़िंदगीअ जा ॾोह धोई छॾियईंसि। एॾो वॾो मुजरिम हो तोड़े, नेकनि सालिहनि बाननि में शुमार कयईंसि। इहे मिसाल आहिनि, सबक़ आहिनि तव्हां असांजे लाइ। इंसान ज़रूरी न आहे त हर इंसान ॾोही हुजे, न, ऐं इहो बि ज़रूरी कोन्हे त हर हिकु माण्हू जा वॾा वॾा ॾोह आहिनि, न, कंहिंजा वॾा कंहिंजा नंढा, कंहिंजा ॾोह छुपियल आहिनि त कंहिंजा नंढड़ा नंढड़ा बि ज़ाहिर आहिनि। पाण इंसान खे त ख़बर आहे न मां कहिड़े माहौल मां गुज़रियो आहियां, मां किथे हिन महिल बीठो आहियां, ऐं ॿी अल्लाह जे ज़ात खे त ख़बर आहे न, बसि बानो ऐं रब। क़ुर पाक जूं इहे आयतूं इंसान खे सेखारनि थियूं, जॾहिं बि कोई माण्हू पाण ते मथां गुनाह करे करे ज़ुल्म करे चुको हुजे, पोइ हुन रब खां माफ़ी घुरंदो त रब हुन जे लाइ बख़्शणहार महिरबानी आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि पंहिंजे कमनि कोताहिनि खां माफ़ी था घुरूं, माफ़ फरमाए। अल्लाह पाक तव्हां असांखे बि उन नेकनि सालिहनि बाननि में बनाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।